लहरूं जिंदगी। आजकल डोह केतरा वधी विया आहिनि न यासिर। अॼु तो न्यूज़पेपर पढ़ियो, रोज एक नयो क्राइम शाया है। मर्डर्स, स्ट्रीट क्राइम, भत्ताखोरी, छा नथो थिए शहर में। पर ॾिस, को बि इंसान सुधरे नथो। हिते जैसा थींदो आहे न मई, फर्क भी उन ते ही पवंदो आहे। पर आखिर वो सब केस ताईं हलंदो यासिर? असां पाण खे पाण ई इलाही पोइते करे छॾियो आहे। असां वटि होम इंडस्ट्री न आहे, असां वटि टूरिज्म खे प्रमोट नाहे कयो वेंदो। असां वटि एतिरा वसीला आहिनि, ऐं आहिनि बि त 50% त किताबनि में आहिनि। असां अगरि कोशिशि कयूं त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शामिल थी सघूं था, पर हिन ते कोई सोचे कोन थो। माहिन उहा सिर्फ़ ख्वाहिश करे सघिजे थी, पर हक़ीक़त में ईअं थियणो कोन्हे। हज़ार ख्वाहिशूं हूंदियूं आहिनि यासिर, पर ज़रूरी नाहे हर ख्वाहिश पूरी थिए। पर असां जूं त ख्वाहिशूं उहे ई रहियूं, जहिड़ो मॉडर्न आर्ट हुजे। हिन ते ॻाल्हाईंदो हर कोई आहे, पर सम्झंदो कोई न आहे। पर मूं किथे पढ़ियो आहे त अॼुकल्ह जी मॉडर्न दुनिया मॉडर्न आर्ट जियां थी वई आहे। ईअं आहे छा? माहिन, जॾहिं माण्हुनि खे कुझु सम्झ में न ईंदो आहे न, उहे उन्हनि खे मॉडर्न आर्ट चई करे पंहिंजी जिन छॾाईंदा आहिनि। असल में हिन दुनिया जी इंस्पायरेशन त काफ़ी पुराणी आहे, पर सीरीज़ मॉडर्न रखी वई आहे। ॻाल्हि सम्झ में कोन आई। माण्हू सच्चाई खां घणो परे रहण लॻो आहे। चवंदा आहिनि त कॉन्फिडेंस इलाही ॾुखियो रस्तो आहे। अगरि मिली वञे त कमाल आहे, ऐं न मिले त वबाल आहे। पाण हाणे वेहूं था, छो त बैरिस्टर साहब जो स्टेटस भी असांखे हिते ई मिलंदो। वेहण खां बहितर न आहे त वॉक कजे, जंहिंखे पाण इंतज़ार वारो पंधु चऊं। हा, इंतज़ार जो पंधु वॾो दर्द ॾींदड़ अथई। तोखे शायदि उहो दर्द ऐं पंधु नसीब न थियो हूंदो, पर माहिन मूं अहिड़ा कई ॾुख ॾिठा ऐं सठा आहिनि। तोखे ईअं नथो लॻे त तुंहिंजी हर ॻाल्हि जी सुई घुमी फिरी हिते अची थी अटके? छा कयां, मां कई साल हिकु पाछे जे पोयां हलियो आहियां। हाणे त रूह जी गहराइयुनि में वेझी वियो आहे उहो प्यार जो पाछो। यासिर, तूं कहिड़ियूं किताबी ॻाल्हियूं पियो करी? तुंहिंजी इहे ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि खे वणंदियूं आहिनि। तोखे जे माहिन इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं एतिरियूं पसंदि आहिनि, त पोइ यार हा छो नथी करी? सुल्तान, वो तो क्यों न वक्त चयो हो न, पुलिस सां दुश्मनी निभाइण तुझे वस जी ॻाल्हि न आहे, ऐं मूं सां दुश्मनी में हलण तुझे वस खां ॿाहिरि आहे। जमाल, तोखे जेको करणो आहे करे वठ, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ, तुंहिंजे ऐं असांजे धंधे में 1 सेंटीमीटर जो भी फ़र्क़ु कोन्हे। कुछ सेंटिमेंट्स उहे हूंदा आहिनि जिन जे करे इंसान जी पूरी ज़िंदगी लॻी वेंदी आहे, पर आख़िरी साह ताईं उहे जज़्बात साॻा ई रहंदा आहिनि। ऐं मां बि कुझु इन ई क़िस्म जो आहियां। मूंखे ॾोहारियुनि खां सख़्त नफ़रत आहे, ऐं तोखे मां सिर्फ़ इन करे ढर ॾिनी हुई जो तुंहिंजी मार्फत सां मूंखे माफ़िया जो समूरो नेटवर्क तोड़णो हुयो, पर तोखे इहा ग़लति फ़हमी हुई त तूं असांजे हिन ॼार खां ॿाहिरि आहीं। तूं पको पुलिस वारो हूंदे इहा ॻाल्हि मां सम्झी न सघियसि। जेकॾहिं मां इहा ॻाल्हि मां सम्झी वठां त तूं कंहिं जज़ीरे में बुरियल नज़र अचे हा। इहा ख्वाहिश घणनि जी रहंदी। ख़ैर, ख्वाहिश आहे। पाण असल ॻाल्हि ते था अचूं। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे करे फरज़ाना खे मरणो पइजी वियो, न त हुन जे लाइ त इहो सभु प्लान हुयो ई कोन। उहो त सभु कुझु थियण बाद पंहिंजे मालिकनि ॾे पंजाब मोकिली वञे हा। तूं मरायो आहे फरज़ाना खे? हा, छो जो अञा ताईं हूअ
दाइम करीम जे नेटवर्क के ऑपरेट करे रही हुई, ताज़ो गोल्ड जे एक कंसाइनमेंट के प्रोसेस कयो। जॾहिं त दाइम करीम जा मेजर क्लाइंट्स हुन कॾहिं बि असांजे साम्हूं ज़ाहिर न कया, जिन के बाद में असां पकड़ियो। इहो एॾो वॾो ॾोह हुयो जो उनखे तूं माराए छॾी, तूं गिरफ़्तार बि थो करे पियो सघे। हुन जा ॾोह ऐं गुनाह तमामु घणा आहिनि। फ़िलहाल तूं पंहिंजनि ॾोहनि जी घणाई कर। तू कानून को मथे न आहे जमाल, तू कानून जो ग़लति इस्तेमाल भी नथो करे सघे। कानून जी बहालीअ लाइ कानून खां ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे, तॾहिं ई त अमल दरामद थींदो सुल्तान। माइन खे गोली लगी आहे। वॉट? इहो कीअं थियो? कॾहिं थियो? मुझे दी माहिन किया माहिन अञा क्रिटिकल कंडीशन में आहे। फ़िलहाल हुन बुलेट जेका आहे सा स्पाइनल कार्ड खां छुई वई आहे ऐं जेसि ताईं होश नथो अचे तेसि ताईं कुझु नथा असां चई सघूं। मां तव्हांखे एतिरो चई सघां थो त ज़िंदगी भर जे लाइ पैरालाइज़ थी वियो। पर डॉक्टर साहब तव्हां त कोशिश कयो, बाक़ी अल्लाह मालिक आहे। चाची ॿिया बि घणा डॉक्टर आहिनि, माही बिल्कुलु ठीकु थी वेंदी, तव्हां परेशान न थियो, अल्लाह बहितर कंदो। पंहिंजी एडवाइस पाण वटि रख, मूंखे तव्हांजे मशवरनि जी ज़रूरत न आहे। जॾहिं खां माइन तव्हां सां मिली आहे, मुसीबत ने मुसीबतूं बीठियूं आहिनि असांजे मथां। भाॼाई तव्हां छा पिया चओ? सोचे सम्झी ॻाल्हायो। माहिन असांजी बि नियाणी आहे, मुंहिंजे नंढे भाउ जो असांजो हिसो आहीं, असांजी फैमिली जो हिसो आहीं तूं। माहिन असांजी आहे, असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं, छपर छा ख़बर आहे मूंखे त तव्हां असांजा केतिरा ख़ैर ख़्वाह आहियो। अंदर में रुगो नांग पाले वेठा आहियो। सोराब खे तबाह करण जे लाइ तव्हांजो पुटु माहिन जो सहारो वठी असांजे ऑफिस में आयो हुयो, असांजे सॼे बिज़नेस खे तबाह करे छॾी। अॼु मुंहिंजी धीअ जे मथां हमिलो करायो अथसि। चाची ये तव्हां छा था चओ? ये तो महज़ हिकिड़ो इत्तेफ़ाक़ हो, हिन में असांजो त को कसूर न आहे। हलिया वञो तव्हां हितां, मूंखे तव्हांजी काई बि ज़रूरत न आहे। निभागा आहियो तव्हां। कनीज़ साहिबा प्लीज़, ये अस्पताल आहे, हिते थोरा आहिस्ता कयो। चाचा साईं, डॉक्टर छा पिया चवनि? कीअं आहे माहिन जी तबियत हाणे? पुट डॉक्टर चवंदा माहिन जी तबियत सही न आहे, ज़िंदगी भर लाइ पैरालाइज़ थी वई आहे ऐं पंहिंजे पेरनि ते हली कोन सघंदी। तव्हां पुलिस खे इतला कयो आहे? न, एमरजेंसी में हिते खणी आया आहियूं, अञा पुलिस बि कोन पहुती आहे। यासिर सां बि मिली वठो। लहरूं लहरूं जिंदगी। सौरभ तू केॾांहुं हलियो वियो आहे? असां ते केॾो ज़ुल्म थियो आहे, असांजी छोकिरी खे मारण जी कोशिश कई वई आहे। कनीज़ तूं परेशान न थी, अलाह साईं बहितर कंदो। मां एसएसपी जमाल जी भेण आहियां, असीं सवेर खां हिते आहियूं, डॉक्टर सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे। ज़ालिमन सभु कुझु खसे वरितो असांखां, उन्हनि मुंहिंजी न्याणी खे बि न बख़्शियो। कनीज़ अदा कुर्बान वारा किथे आहिनि? उहे न आया? तूं उन्हनि दुश्मननि जो पुछे थो जिन्हनि जे करे हिन हाल ते माहिन पहुती आहे? असां सभु दर बदर लॻा पिया आहियूं। कनीज़ मां पुछां थो त अदा वारा आया हुया या न? अंकल कुर्बान बि आया हुआ कुछ देर पहिरियां। उहे पाण हलिया विया आहिनि या तो धिके कढियो अथनि? हू असांजा दुश्मन आहिनि, हिन हाल ते पहुचण वारा उहे आहिनि असांखे। मूंखे त लॻे थो इहो सभु कुझु एसएसपी जमाल जे करे थियो आहे, उनजे करे ई मूंखां हितां वञिणो पियो ऐं इनजे करे मां पंहिंजो समूरो बिज़नेस घर मां पियो वेठे हलायो। सौराब ख़ान, हिन ॻाल्हि ते कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। तव्हां अची विया आहियो त असां गॾु डॉक्टर ॾे हलो, माहिन जे हवाले सां कुझु सीरियस डिस्कशन आहिनि। ठीकु आहे जमाल, पर थैंक यू वेरी मच त तूं मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजी फैमिली सां गॾु बीठो रहे। तव्हां असांजा वॾा आहियो। साईं कुर्बान मुंहिंजो मौसिन आहे, मुंहिंजो वॾो आहे। साईं कुर्बान पिणु कुझु देरि पहिरियों हितां विया, असांजो अव्हां सां गॾु हिते हुजणु असांखे फ़र्ज़ में। ठीकु आहे त पोइ हली डॉक्टर सां मिली वठिजे। अचो हलो।
मूंखे त का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे छा थी मूं त केतिरा भेरा अव्हांखे चयो हुयो त सौराब वारा कमज़र्फ़ आहिनि, हू असांखे कॾहिं बि पंहिंजो कोन मञींदा। असां भले हुननि जे हेठां कालीन जीअं विछी पऊं, पोइ बि हू असांखे पंहिंजो दुश्मन ई सम्झंदा आहिनि। छा न कयो आहे यासिर हिननि जे लाइ? बाबा, अव्हां पंहिंजी समूरी ज़िंदगी हिननि जे साम्हूं ॿाहूं ॿधियूं बीठा रहिया आहियो। हिननि जी मिल्कियत खे संभालियो आहे। ही कहिड़ी हैसियत रखनि अव्हां जे आॾो? अव्हां वॾा आहियो, अव्हां जी पंहिंजी हैसियत आहे। पोइ छो था वञो हिननि जे पोयां? न, हिन भेरे चाचा तमामु घणो बुरो बर्ताव कयो आहे। असां रिश्तनि खे संभालण लाइ घणो ई झुकियासीं ऐं हाणे कोन झुकंदासीं। ऐं हाणे उहा अहमियत ऐं हैसियत बि न ॾिबी, छो त घणी बेइज़ती थी चुकी आहे। तूं त घटि में घटि ईअं न चई आहे यासिर। तोखे त ॻाल्हि सम्झणु घुरिजे। तुंहिंजी त सौराब सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। छा तोखे हुनजे रवैये में पंहिंजाइप कोन लॻी? हुन तुंहिंजो शुक्रिया अदा कोन कयो? बाबा, चाचा सौराब जे रवैये में पंहिंजाइप हुई, पर मूंखे ईअं लॻो त इन पंहिंजाइप जे पोयां शक जो नांग फण कढी बीठो आहे। हू त शायदि इन करे थोराइतो हुयो छो त असां संदसि ज़मानत कराई, माहीन खे इस्पताल पहुचायोसीं ऐं संदसि सपोर्ट कईसीं। अहिड़ी सूरत हाल में उन सां मुसलसल गॾु रहियासीं। ॾिस पुटु, जेकॾहिं एतिरी बि सोच हुन वटि आहे त हू पाण खां परे कोन वेंदो ऐं हू इहा ॻाल्हि सम्झी वियो त असां इस्पताल मां वापसि छो विया आहियूं। पुटु, हू हाणे पुराणो सौराब न आहे रहियो, हू पाण ॾांहुं लड़ी अची रहियो आहे। तोखे त ऊंदहि जी पटी चढ़ियल आहे, तोखे त का ॻाल्हि सम्झ में अचे ई कान थी। हू सिर्फ़ु असांजो इस्तेमालु करे रहिया आहिनि। बाबा, अव्हां वाकई पंहिंजे भाउ सां प्यार वारो चश्मो लाहे संदसि रवैयनि खे ॾिसो, तव्हांखे सभु कुझु वाज़े नज़र ईंदो। पर तव्हां छो नथा लायो इहो नफ़रत ऐं ओपराइप वारो चश्मो पंहिंजे मथां? तव्हां घटि में घटि उन पंहिंजाइप वारो चश्मो पाए सौराब खे ऐं हुनजी मोहबत खे ॾिसण जी तव्हां कोशिशि कयो। शुमाइला हुनजे कुर्ब खे सम्झण जी कोशिशि कयो। बाबा, अम्मा ऐं सदफ़ बिल्कुलु सही पई चई, छो त असां पाण खे घणो ई कुझु हेठि किराए वेठा आहियूं। चाचा वारा हेठि हुजण जे बावजूद बि मथे हुजण जो रवैयो रखियो आहे। बाबा, हाणे शायदि बर्दाश्त न थी सघंदो हुननि जो ही रवैयो। बहरहाल बाबा, मां सुबुह जो हॉस्पिटल वेंदुसि ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजो भाउ सौराब हाणे उहो न आहे जेको तव्हां सोचे रहिया आहियो, डिस्क्राइब करे रहिया आहियो। तोखे पंहिंजे नंढे भाउ ऐं भाॼाई खां बेइज़त थियणो आहे त भले वञी थी। असां में काई उमेद न रखजांइ त असां ओॾे हलंदासीं। ठीकु आहे बाबा, मां सुबुह सां अव्हां सां मिलंदुसि। यासिर, तूं छा थो सम्झी त इहो स्ट्रीट क्राइम आहे या पुराणो पलांद? बाबा, मूं इहो कोन सोचियो आहे। बिल्कुलु अव्हां इहो सही सुवालु कयो आहे ऐं असांखे हिन जो जाइज़ो वठिणो पवंदो। तूं ईअं कर, जमाल सां कॉन्टेक्ट कर ऐं हुनखे ॿुधाए सॼी। जी बाबा, मां ॻाल्हायांसि थो, पर मूंखे ईअं थो लॻे त इहो प्रॉपर हमिलो आहे ऐं हाणे इहो मूं ते आहे त माहीन ते इन हमले जी इंक्वायरी कराइणी पवंदी। बाबा, अव्हां वञी पंहिंजे दोस्त में दुश्मन खे ॿुधाए मूंखे मिल्कियत सां मारियो। जी हाँ यासिर, ॿे ख़बर त अव्हां ॾियो, अस्पताल में आहियो ऐं माहीन कीअं आहे? संदसि लाइ डॉक्टरनि छा चयो आहे? का ख़तरे जी ॻाल्हि त न आहे? हाँ, तूं बिल्कुलु परेशान न थी। यासिर, तूं सुबुह जो सवेर मूं वटि हलियो अच। पाण खे हिन मामले बाबति तफ़सील सां ॻाल्हाइणो आहे। पोइ ॾिसणो पवंदो त उहो हमलो कंहिं ते थियो आहे ऐं केरु केरु इन्वॉल्व थी सघनि था। हा, मां माहीन खे ॾिसी पोइ अची सघंदुसि। ठीकु आहे, त पोइ पाण हिते ई मिली वठूं। चाचा, सौराब सां अव्हां जी मुलाक़ात थी? हा, उहो असांजे लाइ पिणु पॉज़िटिव हुयो ऐं संदसि हिन ॻाल्हि जो बि अहसासु हुयो त संदसि वाइफ खे अव्हां सां अहिड़ो रवैयो न करणु घुरिजे हा। ख़ैर आहे, चाची जज़्बात में अची वई हुई, छो त जंहिं कंडीशन मां उहा हिन वक़्तु गुज़रे पई, इन कंडीशन में अहिड़ो रिएक्शन ईंदो आहे। ख़ैर, सुबुह सवेरे मिलूं था। ओके, ख़ुदा हाफ़िज़। ओके, टेक केयर। तोखे छा थो लॻे त हिन हमले जे पोयां केरु आहे? मूंखे लॻे थो त इहो स्ट्रीट क्राइम हो। न, मूंखे ईअं न लॻो। हे हिकु प्लान टारगेट अटैक आहे। माहीन मथां या यासिर मथां? यासिर न के माहीन। ख़ैर, ॾिसूं सुभाणे यासिर छा थो ॿुधाए। माहीन जी अहिड़ी हालत ॾिसी तुंहिंजो को रिएक्शन न आयो? मुंहिंजे लाइ इहो रूटीन जो इंसिडेंट हुयो। पक सां ईअं ई आहे। शक जी का गुंजाइश आहे छा? इलाही पुराणे प्यार जा
ओलड़ा पे महसूस थिया। ईअं कोन्हे, हरू भरू तो पंहिंजे ज़हन खे इन तरफ़ न आण त सभिनीनि जे लाइ सुठो थींदो। तुंहिंजे लाइ छा सुठो आहे जमाल? मां त इहो पई सम्झां त माहिन जी तो वटि घणी अहमियत हूंदी। करे करे इहो सभु ईअं न हूंदो आहे। जीअं करणो घुरिबो आहे या जीअं थियणु घुरिबो आहे, बिल्कुलु हुनजे उबतड़ थी वेंदो आहे। ॻाल्हि खे घुमाइण जी ज़रूरत कोन्हे, तूं सिधो सिधो ॿुधाए सघीं थो। यासिर माहिन खे चाहे थो ऐं तूं? ॻाल्हि हुनजी आहे, मुंहिंजी न। गुज़रियल 6 सालनि खां तूं माहिन जे पोयां आई जमाल, पर कॾहिं को अहिड़ो जेस्टर कोन ॾिनो अथई सोराब जी इंक्वायरी कराइण, हिन खे इन सभिनीनि ॾुखियनि ऐं ग़लति कार्यनि मां कढण जे लाइ प्लान करे ऐं सपोर्ट करण, इहो सभु छा आहे? कुझु बि कोन्हे ऐं बसि हाणे ख़ामोश। घर ताईं कोई बि सवाल न कंदी आहे। तूं अञा पाण सां नाजाइज़ी करी वियो जमाल। प्लीज़ मारिया प्लीज़, चयमि न त वधीक कुझु बि न आहे ॻाल्हाइणो। छा तूं चाचा कुर्बान जे करे पोइते पियो थी? चाचो कुर्बान उमेद रखी आयो हो, पर मां खेसि हा करे न सघियुमि। वक़्तु घुरियो हुयो इन सोच सां त खेसि जवाबु ॾींदुसि। पोइ माहिन सां प्यार जो इज़हार कयो ऐं हुन बि साॻी तरह वक़्तु घुरियो ऐं मूंखे लॻो त उहो बि साॻी तरह अॻिते हली जवाबु ॾींदी जीअं मां चाचे कुर्बान खे ॾियण वारो आहियां। ऐं इन करे तूं पोइते थियो आई? ॻाल्हि पोइते थियण जी नाहे, ॻाल्हि भरम ऐं भरोसे जी आहे। ॻाल्हि उमेद ऐं अरमाननि जी आहे। पोइ त यासिर नंढे हूंदे खां वठी पंहिंजे अंदर में माहिन जी तस्वीर रखी वेठो आहे। तो अस्पताल में संदसि जी हालत न ॾिठी? मां त तुंहिंजी हालत पई ॾिसां जमाल। हिन वक़्तु सिर्फ़ तूं पंहिंजो सोच, पंहिंजे दिल जो सोच, बाक़ी सभु कुझु तूं छॾे ॾे प्लीज़। मूं जॾहिं मोहबत कई न त मूंखे इहा ख़बर कोन हुई त माहिन चाचे कुर्बान जी भाइटी ऐं यासिर जी मंग हुई। माहिन जी मां कंहिं बि सूरत में उनखे क़बूल कोन कंदी। हू सख़्त नफ़रत करे थी यासिर सां। ऐं माहिन बि यासिर सां मोहबत करे थी मारिया। उहो मूं महसूस कयो आहे। मुंहिंजे साम्हूं ॿिन्हिनि जूं कैफ़ियतूं रहियूं आहिनि। ऐं तुंहिंजी कैफ़ियत जो छा थींदो? ओके, हाणे घर हलो। आप पेशेंट के क्या लगते हैं? आप पेशेंट के फादर हैं? जी नहीं डॉक्टर साहब, मैं पेशेंट का अंकल हूँ। क्या पोजीशन है पेशेंट की? इनमें काफ़ी इम्प्रूवमेंट है, बाकी टेस्ट हैं वो करवानी है। बाकी एक बात तो है। जी जी बोले। ये अपनी ज़िंदगी में ना अपने पैरों पे चल सकेंगे और ना खड़े हो सकेंगे। लेकिन डॉक्टर साहब मुझे तो बिल्कुल यकीन नहीं आ रहा। आप डॉक्टर हैं, प्लीज कुछ करें। अगर इसका बाहर इलाज होता है तो हम बाहर भी लेके जाएंगे इसको। मैं एक डॉक्टर हूँ, मैं अपनी तरफ से पूरी कोशिश कर रही हूँ, बाकी अल्लाह ताला बेहतर करेंगे। साथियों, अञा होश में न आयो आहे? न सर। तव्हां ॿिड़े माण्हुनि खे जहाज़ था करे छॾियो। खुदा खुदा जे वास्ते पानी जो ढुक ॾियो मूंखे। जिन्हनि खे तो वञ मारियो हो सुल्तान, उन्हनि जे कर्ब जो अंदाज़ो थिए थो तोखे? वो यादि अथई सौराब खान जे ऑफिस में कमु कंदड़ IT हेड जंहिंखे तूं बेरहमीअ सां मारियो? भला तुझे विकामियल ड्रग्स जो इस्तेमाल करे जेके भी नौजवान तज़लील भरी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, उन्हनि जो अंदाज़ो थिए थो तोखे? हाँ, दाइम करीम खे मावरा अदालत करे क़तल करायो। ऐं तव्हां
उन्हीं फॉरनर के भी ता ही मारायो। हमें भी तो कानून के कागज के भरे धोखो दियो था न। उते ज़मीर कोने का इंसान जे जी तज़लील कोने। सर अञा 2 ॾींहं पंहिंजी महिमानी में रखूंसि था। न थाने जी मेज़बानी हिनखे अलॻि मिलंदी, तूं हिन जो फ़िक्र न कर। फ़िलहाल हिनखे मज़ो वठायो, मज़ो। सॉरी मुझा बच्चा, मुझे गलत कमन जे करे तोखे भोगड़ो पयो आहे। मुझे बुराई जे करे तू अज़ाब सही रही आहे। मां ॾाढो बुरो पी साबित थियो आहियां। जिंदगी जेका दुखन जो दरिया लहरूं लहरूं। मूंखे माफ़ करे छॾिजां। मां तुंहिंजो ॾुआरी आहियां। तुझी इन हालत जो मां ई ज़िम्मेदार आहियां। मां हुन अंधे घोड़े ते सवार हुयुसि जे रिश्तनि नातनि खे समझी कोन सकियुसि। मां को बि रिश्तो ऐं नातो संभाले बि न आहियां सघियो। मूंखे माफ़ करे छॾिजां। ॾिस सौराब ख़ान, ॾिस त तूं पंहिंजी धीअ खे कहिड़नि हालनि में पहुचाए छॾियो आहे। छा हालत कई अथई पंहिंजी धीअ जी। माफ करो मां, मुझे गुनहगार है। बस बच्चा, बस बस बाबा, तू मुझो गुनहगार ना ही बाबा। तू मुझो नंढो भाउ न, पर तू मुझे वजूद जो हिस्सो है। अधा मुझी लालच ऐं बुराई जे करे अॼु मुझी धी जिंदगी ऐं मौत जे बि वाटे ते बीठी आहे। अथा मां ॾाढो कमज़ोर आहियां। पंहिंजी ज़िंदगी में के भी रिश्ते ऐं ताल्लुक़ निभाए न सघियुसि। ऐं नहीं मां हुन जी तक़दुस समझी सघियुसि ऐं संवारे सघियुसि। बाबा तू परेशान न थी, सब ठीक थी वेंदो। तू दिल ते न लाए। मूंखे तू सिर्फ इहो ॿुधाए त डॉक्टर छा था चवनि माइन धी जे लाइ। डॉक्टर चवंदा त माइन कॾहिं बि पंहिंजे पेरनि ते बीह न सघंदी। न बाबा, अलाह न कंदो। असां पंहिंजी बचड़ीअ खे ॿाहिरि वठी वेंदासीं। हा, चवंदा त मेडिकल साइंस वॾी तरक़ी कई आहे। ई बि की जेको असां सभु कुझु कमायो आहे, बैंक बैलेंस दौलत कहिड़े कम जी आहे। असां पंहिंजे बचनि खे ख़ुशि रखंदासीं। मुंहिंजे हूंदे तूं फिक्र न कर, मां आहियां न। रत नाहे थी को सघियो, रत जो कोई झुकाव। रिश्तन नातन की न सुञातो, पहजल जो पड़ला। अस्सलाम वालेकुम। कीअं आहे माई? पहिरीं खां बहितर आहे। मां एतिरो त सम्झी वियो आहियां त सौराब ख़ान
पाण त कंहिंखे नुक़सानु न आहे ॾींदो, बाक़ी जेको बि हुनखे नुक़सानु ॾींदो आहे उहो हुनखे छॾींदो बि न आहे। पर चाचा सोराब जे ग़लति करतूतनि जो समूरो कीतो माहीन खे भुगतणो थो पवे। सदफ, छा हिकु पीउ जे लाइ इहो घटि अज़ाब आहे जो हुनजी जवान जमाण न्याणी अपाहिज थी व्हीलचेयर ते अची वञे ऐं करोड़नि जी दौलत रखंदे बि हू खेसि पंहिंजे पेरनि ते न बीहारे सघे। पर जमाल, हिन समूरे सीन में माहीन जो कहिड़ो ॾोह हो? हुन त कॾहिं कंहिंजो बुरो बि न सोचियो आहे। उहो खेसि अहिड़ी सज़ा छो मिली? बसि हिन में बि का रमज़ हूंदी। हाणे यासिर जी आज़माइश शुरू थी वई आहे ऐं उहा आज़माइश हर को ॾिसंदो। मां सम्झुसि कोन। माहीन यासिर जी मंग आहे ऐं यासिर माहीन सां मोहबत बि कंदो आहे। यासिर जी आज़माइश इतां खां ई शुरू थी वई आहे। हाणे ॾिसजे त यासिर इहो रिश्तो कीअं थो निभाए। जमाल साहब, सालनि ताईं त इहे राता ऐं रिश्ता टुटल हुआ। हाणे जे इहे जुड़नि पिया त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो? तूं चवणु छा पई चाहें सदफ? मां सम्झुसि कोन। हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए। ऐं हा, यासिर किथे आहे? नज़र कोन पियो अचे। अदा यासिर त हींअर ई घर वियो आहे। 2 रातनि खां हिते अस्पताल में ई हो। बाक़ी मुंहिंजे लाइ त इहे रिश्ता अॼु बि माज़ूर आहिनि ऐं सुभाणे बि माज़ूर रहंदा। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।